कुत्ते जी क़बर, तफ़रीही ऐं गोरख खां वधीक थधो माॻ। चांडका जागीर कंबर ज़िले में गोरख हिल स्टेशन खां बि वधीक थधि रखंदड़ माॻ कुत्ते जी क़बर वारो इलाइक़ो बि कुदरत जे हसीन रंगनि जो नायाब शाहकार आहे, जंहिंखे ॾिसण सां कश्मीर, सवात, कोहमरीअ वारियूं वादियूं यादि अची वेंदियूं आहिनि। पर बदकिस्मती ऐं सरकार जी बेध्यानीअ सबबि हीअ तारीख़ी माॻ दुनिया जे माण्हुनि जी अखियुनि खां ओझल आहे, जंहिं करे हीअ क़दीमी तारीख़ी माॻ दुनिया जे मशहूर तारीख़ी माॻनि वारी फ़हरिस्त में बि शामिल न आहे। कुत्ते वारी क़बर जो ही इलाइक़ो कंबर शदादकोट ज़िले जे तालके कंबर जी हद खीरथर जबल वारे ॾाढियारो जबल में मौजूदु आहे, जंहिंजी ऊचाई 6000 फुटनि जी बुलंदीअ ते आहे। कुझु मुहक़िक़नि ऐं सयाहनि हिन जी ऊचाई 6900 फुट ॿुधाई आहे, पर तालके वारे जे अॻूणे मुख़्तियारकार ऐं सिंधी जे नामियारे मुहक़िक़ मिर्ज़ा कलीच बेग पंहिंजी किताब तक़रीरूं ऐं तहरीरूं में हिन जी ऊचाई 6000 फुटनि जी बुलंदीअ ते ॼाणाई आहे। कुत्ते जी क़बर जी कहाणीअ जो ज़िक्र केतिरनि ई किताबनि में आहे, पर 1885 ईस्वीअ वारे दौर जे डिप्टी कमिश्नर चार्लिस पंहिंजे किताब ह्यू फोक टेल्स ऑफ सिंध जूं लोक कहाणियूं में बि कुत्ते जी क़बर जो ज़िक्र कयल आहे, जंहिंमें लिखियल आहे त कुत्तो कंहिं ॻोठाणे जो हो जेको घर जे खाद खुराक लाइ सामान ख़रीद करण लाइ पंहिंजे कुत्ते सां गॾु जबल तां हेठि लही हिकु हिंदू दुकानदार वटि आयो, जिते हुन सामान ख़रीद कयो ऐं कुझु रक़म खुटी पियसि। तंहिं ते दुकानदार खे चयाईं त हीउ मुंहिंजो कुत्तो गिरवी तौर रख, रक़म वापसि करण बाद काहे वेंदुसि। ॻोठाणो ईअं चई सामान खणी वापसि ॻोठ रवानो थियो। कुदरत जो लकाव उहो थियो जो हिकु राति दुकानदार जे दुकान में चोर खाट हणी चोरी करे रहिया हुआ त उहो कुत्तो सुजाॻ थी तेज़ भौंकण लॻो, जंहिंजे आवाज़ ते दुकानदार ऐं ॿिया ॻोठाणा सुजाॻ थी पिया ऐं चोर उतां भॼी विया। कुत्ते जी अहिड़ी वफ़ादारी ॾिसी दुकानदार कुत्ते खे आज़ादु करे छॾियो। कुत्तो आज़ादु थियण खां पोइ वापसि पंहिंजे मालिक जे ॻोठ अची रहियो हुयो त रस्ते में संदसि मालिक खेसि ॻोठ ॾांहुं ईंदो ॾिसी कुत्ते खे नमक हराम चई खेसि बुजो ॾिनो ऐं चयो, अॼु मां तोखे आज़ादु करणु अचाई पियो, पर तूं दुकानदार सां गद्दारी करे भॼी आयो आहीं। अॼु खां तूं मुंहिंजे लाइ मरी वएं। अहिड़े जुमिले पूरे थियण बाद कुत्ते मालिक जे पेरनि में ॾकी ॾकी दम ॾिनो। उन बाद ॻोठाणो अची दुकानदार वटि पहुतो ऐं माफ़ी घुरी रक़म वापसि करणु लॻो। तंहिं ते दुकानदार चयसि त तुंहिंजे कुत्ते मूंसां वफ़ादारी कई ऐं मुंहिंजे 1000 रुपयनि जी चोरी थियण खां बचाई, जंहिंजे करे मां तुंहिंजी रक़म इनाम तौरु माफ़ करे तुंहिंजे कुत्ते खे आज़ादु करे छॾियो आहे। दुकानदार जी अहिड़ी ॻाल्हि ॿुधण बाद ॻोठाणो अफ़सोस में रोईंदो रहियो ऐं वापसि अची मुअल कुत्ते खे खणी ॾाढियारे जबल जी चोटीअ ते क़बर खोटरे खेसि दफ़न कयो। BBC उर्दूअ जी वेबसाइट मूजिबि नामियारे आर्कालॉजिस्ट डॉक्टर कलीमुल्लाह लाशारी जो चवणु आहे त हीअ क़बर क़दीम ज़माने जी ॿियनि क्लासिकल क़बरुनि वांगुरु पथर सां ठहियलु आहे। हीअ क़बर हिकु टकरीअ ते मौजूदु आहे, जंहिं ते आसानीअ सां पहुचण सां मालूम थिए थो त हीअ क़बर कंहिं वॾेरे या सरदार जी आहे। डॉक्टर कलीमुल्लाह लाशारी सिंध जे आर्कालॉजी खाते जो सेक्रेटरी पिणु रही चुको आहे ऐं केतिरा ई भेरा इलाइक़े जो दौरो करे चुको आहे। संदसि चवणु आहे त अहिड़ियूं शाहिदियूं मिलियूं आहिनि त क़बर खे खोटरे वरी ॿीहर बंदि कयो पियो आहे। उन जो सबबु इहो थी सघे थो त क़दीम ज़माने में वॾेरनि ऐं अमीरनि खे संदन क़ीमती सामान सां गॾु दफ़न कयो वेंदो हो, तंहिं करे कुझु इलाइक़नि में ख़ज़ाने जी लालच में उहे क़बरूं खोटरियूं वयूं आहिनि। कुत्ते जी क़बर जी कहाणीअ बाबति भले केतिरियूं ई कयास आरायूं हुजनि, पर हीअ हिकु हक़ीक़त आहे त उहो कुत्ते जी क़बर वारो इलाइक़ो कुदरती नज़ारनि सां भरियलु हिकु अजूबो आहे, जिते लालण जी माड़ी, अंग्रेज़नि जे दौर जो ठहियलु पुलिस थाणो ऐं सरसब्ज़ पहाड़, कुदरती पाणीअ जूं नंढियूं नंढियूं नदियूं ॾिसण वटां आहिनि, जिन खे ॾिसी कश्मीर ऐं सवात यादि अची वेंदा। पर अफ़सोस जो सरकार पारां हिननि कुदरती नज़ारनि खे दुनिया ताईं रोशनास न कराइण जे करे हिन तारीख़ी ऐं क़दीमी माॻ सां गॾु कुदरत जे हसीन शाहकार खां दुनिया बेख़बर बणियल आहे। कुत्ते वारी क़बर ताईं पहुचण लाइ सवारीअ लाइ को बि रस्तो रोड कोन ठहियलु आहे, पर मुहक़िक़ ऐं सयाह इलाइक़े जे बाअसर माण्हुनि जी मदद सां उठनि ऐं गॾहनि वसीले उते कैमरा जी अखि सां उहे दिलफ़रेब मंज़र महफ़ूज़ कनि था ऐं उतां जे रहाकुनि खां कुत्ते जी कहाणी ऐं ॿियनि तारीख़ी माॻनि बाबति अहवाल वठी पंहिंजे किताबनि में लिखी माण्हुनि खे आगाही ॾियनि था। ॿुधायो पियो वञे त कुझु वक़्तु अॻु सिंध ऐं बलूचिस्तान जे सरहदी इलाइक़े में
कुते जी क़बर जी मालिकीअ ते ॿिन्ही सूबनि में इख़्तिलाफ़ पैदा थी वियो। ही इलाइक़ो खीरथर जबल जे सिलसिले में सिंध जे शादातकोट ऐं बलूचिस्तान जे खुज़दार ज़िले जे विच में समुंड जी सतह खां 7,500 फुट ऊचाईअ ते वाक़िअ आहे। सिंध हुकूमत तरफ़ां सूबाई वज़ीर निसार खोड़े जो चवणु हो त कुते जी क़बर जो इलाइक़ो सिंध जो हिसो आहे। हुन प्रेस कॉन्फ्रेंस कंदे 1876 ईस्वीअ जे गज़ेट में बि ॾेखारियो ऐं ॿुधायो त कुते जी क़बर जी एराज़ी अटकल 2.5 लख एकड़ एराज़ीअ ते पखेड़ियल आहे, जेको खीरथर जबल जे सिलसिले में थधो इलाइक़ो आहे ऐं गोरख हिल स्टेशन खां बि ऊचो आहे। हुकूमत जी बेध्यानी ऐं बुनियादी सहूलतूं तोड़े ट्रांसपोर्ट जूं सहूलतूं मयसर न हुजण जे करे माण्हू हिन तफ़रीही माॻ ताईं कोन नथा पहुची सघनि, जंहिं करे ही तफ़रीही माॻ ईअं गुमनाम रहिजी वियो आहे। हालांकि कुते जी क़बर वारो इलाइक़ो लाड़काने, शहदादकोट, कंबर ऐं वारहे खां घणो परे बि कोन आहे।